वेलकम बैक। खबर शामिल कनासी पाक फौज अगूड़े DGI SI लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद खे तहवील में वठी छॾियो आहे। ISPR जो चवणु आहे त लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जे ख़िलाफ़ पाकिस्तान आर्मी एक्ट तहत मुनासिब कार्रवाई की शुरुआत कई वई आहे। इंटर सर्विसिज इंटेलिजेंस जे अॻूणे सरबराह लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद खे फ़ौजी तहवील में वठी छॾियो आहे। ISPR मूजिब लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जे ख़िलाफ़ पाकिस्तान आर्मी एक्ट तहत मुनासिब कार्रवाई की शुरुआत करे छॾी आहे। ISPR जो चवणु आहे सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि ते अमल कंदे तफ़सीली कोर्ट ऑफ इंक्वायरी फैज़ हमीद के खिलाफ टॉप सिटी केस में शिकायतुनि की दुरुस्तगी बाबत ॼाण हासिल करण लाइ कई। ISPR मूजिब फैज़ हमीद खिलाफ रिटायरमेंट के बाद भी पाकिस्तान आर्मी एक्ट जूं भञकड़ियूं साबित थी चुकियूं आहिनि। ISPR मूजिब लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद के फौजी तहवील में वरतो वियो आहे ऐं संदसि खिलाफ फील्ड जनरल कोर्ट मार्शल जो अमल शुरू कियो वियो आहे। वाज़ेह रहे त गुज़िरियल ॾींहनि में ISI जे अॻूणे DG लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद के खिलाफ जांच शुरू कई वई हुई। पाक फौज निजी हाउसिंग सोसाइटी के मालिक की दरख्वास्त ते जांच कमेटी जोड़ी हुई। वाज़ेह रहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर की मुक़ररी बाद 29 नवंबर 2022 ते लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद वक्त खां अॻु रिटायरमेंट वरती हुई। हू उन वक्त कोर कमांडर बहावलपुर में मुक़रर हो। सलाहकार मुस्लिम लीग नून के सीनियर अगवान राणा सनावला चवाए त फैज़ हमीद खिलाफ हाउसिंग स्कीम में बदउनवानियूं ऐं सबूत साम्हूं आया हूंदा। ॿियनि मामलनि जी जांच थींदी, वधीक शयूं बि ज़ाहिर थींदियूं। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ हमीद खिलाफ कोर्ट मार्शल की कार्रवाई शुरू थियण ते रद्द अमल ॾींदे राणा सनाउल्ला चयो आहे त असांखे ISPR जे बयान ताईं महदूद रहणो आहे। कोर्ट मार्शल जो अमल फौजी तरीक़ेकार मूजिब हलणो आहे। फैज़ाबाद धरणे में माण्हुनि खे उथारण में फैज़ हमीद जो किरदार हो। आउं सम्झां थो त संदसि खिलाफ नाक़ाबिले तरदीद सबूत अची विया हूंदा। वधीक जांच में सभु साम्हूं अची वेंदा। राणा सनाउल्ला चयो त फैज़ हमीद सियासी मामलनि में खुले नमूने मुदाख़लत कंदो हो। मुंहिंजो ख़्यालु आहे त उन सां गॾु ॿिया माण्हू बि शामिल हूंदा, छाकाणि त अकेलो माण्हू ईअं नथो करे सघे। हुन चयो त फैज़ाबाद धरणे वारे मामले ते मुआहिदे में फैज़ हमीद जूं सहियूं मौजूदु आहिनि। धरणे में माण्हुनि खे मैनेज करे विहारियो वियो हो। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त अॼु जो फ़ैसिलो नंढो फ़ैसिलो न आहे। फैज़ हमीद खे हिरासत में वरितो वियो आहे, मतिलबु त असांजा समूरा ख़दशा दुरुस्त हुआ। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त 2018 जी चूंडुनि खां अॻु फैज़ हमीद सियासी पार्टी खे प्रमोट कयो। फैज़ हमीद अॼु उन जा नतीजा भोगे रहियो आहे। 2018 जा मुख्य किरदार उहे ई हुआ। इहो हिकु सुठो क़दम खयो वियो आहे। फ़ौज चङे नमूने एहतसाब कयो, इनखे तनक़ीद बदिरां साराहण घुर्जे। इतलात वारे वज़ीर चयो आहे त फ़ौज जे अंदरि सख़्त एहतसाब जो निज़ाम आहे। फ़ौज में हिकु मेरिट जो निज़ाम आहे। फैज़ हमीद जो सियासत में शामिल थियण हिकु लिंक आहे। लॻे थो त फैज़ हमीद जूं मख़सूस सियासी पार्टी बाबति ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि। हिन वधीक चयो आहे त अॼु जी कार्रवाई मां वाज़े पैगाम आहे। जेको बि आईनी कानून जे ख़िलाफ़ वेंदो उनजो एहतसाब थींदो। पाक फ़ौज हिकु अहम क़दम खयो आहे। फैज़ हमीद करप्शन ऐं सियासी मुदाख़लत में मुलविस हो। फ़ौज जो इहो हिकु बहितर क़दम आहे। जनरल रिटायर्ड फैज़ हमीद खे फौजी हिरासत में वठण ऐं संदसि ख़िलाफ़ कोर्ट मार्शल थियण ते रद्द अमल ॾींदे सेनेटर फैसल बावड़ा चयो आहे त फैज़ हमीद ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकु ई नालो आहे। खानगी TV सां ॻाल्हाईंदे सेनेटर फैसल वावड़ा चयो आहे त इहा शुरूआत आहे, मामिलो घणो परे ताईं वेंदो, अञा तमामु वॾा बुत किरणा आहिनि। फैसल वावड़ा चयो आहे त ॻाल्हि रुगो करप्शन ताईं महदूद न रहंदी। PTI जी आला क़यादत बि उनजो हिसो आहे। फैज़ाबाद धरड़ो केस त नंढो आहे। ईंदड़ ॾींहं में PTI बानी ऐं तहरीक इंसाफ़ ज़मीन ते लेटिजी वेंदा। हुन चयो आहे त हीउ पाकिस्तान लाइ ज़बरदस्त फ़ैसिलो थियो आहे जेको मुल्क खे नुक़सानु पहुचाईंदो। उनजो एहतसाब थींदो। फैज़ हमीद ऐं तहरीक इंसाफ़ हिकु ई नालो आहे। असांखे हाणे जश्न मल्हाइणु घुरिजे त पाकिस्तान हक़ीक़ी तौर ते तरक़ी ॾांहुं वधी रहियो आहे। असां सभिनी खे ईअं करणु घुरिजे त सियासत करियूं ऐं इदारनि खे पंहिंजो कमु करणु ॾियूं। हाणे मुल्क में एहतसाब जो अमल नज़र ईंदो। वली ज़रदारी चयो आहे त असांखे कमज़ोर करे हिकु पाड़ेसरी मुल्क जी जंग में धिकियो वियो, जंहिंजे नतीजनि जो असां अंदाज़ो लॻाए न सघियासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जी अक़लियतुनि जे ॾिहाड़े जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब जा तफ़सील हिन रिपोर्ट में। वली ज़रदारी चयो आहे त असांखे कमज़ोर करे हिकु पाड़ेसरी मुल्क जी जंग में धिकियो वियो, जंहिंजे नतीजनि जो असां अंदाज़ो लॻाए न सघियासीं। इस्लामाबाद में अक़लियतुनि जे आलमी ॾिहाड़े जी मुनासिबत सां तक़रीब खे ख़िताब कंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त ओभर पाकिस्तान वारी सानहे खां पोइ असांखे विरायो वियो। असांखे कमज़ोर करे पाड़ेसरी मुल्क जी जंग में धिकियो वियो। उहा ॿिए कंहिंजी न पर असांजी ग़लती हुई। असां पाड़ेसरी मुल्क जी जंग में पवण जे नतीजनि जो अंदाज़ो लॻाए न सघियासीं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो त अॼु मदरसनि में पंहिंजी सम्झ जे हिसाब सां मज़हब
मजहब पढ़ायो वञे थो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना कंहिं सियासी पॉइंट जे सबबि मुल्क बणायो हो। आसिफ अली ज़रदारी चयो त गज़ा में किरंदड़ मिज़ाइल इहो नथा ॾिसनि त साम्हूं वारो इंसान ईसाई आहे या मुस्लमान। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त गज़ा में ईसाई न आहिनि त तव्हां ग़लति आहियो। सियासत में ईसाई बि क़ुर्बान थी रहिया आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी वधीक चयो त भारत में अक़लियतूं महफ़ूज़ न आहिनि ऐं कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना इहा ॻाल्हि घणो अॻु महसूसु कई हुई, उन करे ई हुन पाकिस्तान ठाहियो। असां जेको बि कयो दुरुस्त कयो, पर आलमी ताक़त ई हूंदी आहे। अक़लियतुनि बाबति ॻाल्हाईंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान जी तरक़ीअ में अक़लियतुनि जो अहम किरदारु आहे। अक़लियतुनि लाइ सरकारी इदारनि में 5% कोटा मौजूदु आहे। पाकिस्तान में अक़लियतुनि खे समूरा हक़ हासिल आहिनि। मोदीअ जे भारत में अक़लियती माण्हू महफ़ूज़ न आहिनि। शहबाज़ शरीफ़ 14 अगस्त ते 5 सालनि वारो प्लान पेश करण जो ऐलान कयो आहे। नौजवाननि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते प्राइम मिनिस्टर यूथ प्रोग्राम जी तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त माज़ी ॾांहुं ॾिसी रोअण बदिरां सबक़ सिखी अॻिते वधणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त तालीम जूं सहूलियतूं ॾियण जी ज़िम्मेवारी हर हुकूमत खे निभाइणु घुरिजे। शागिर्दनि खे मेरिट जी बुनियाद ते 10 लख लैपटॉप ऐं स्मार्ट फ़ोन ॾिना वेंदा। जेकॾहिं वसीला फ़राहम कया विया त नौजवान घणो कुझु करे सघनि था। वज़ीर आज़म वधीक चयो आहे त मुल्क में का बि कमी न आहे, पर 77 सालनि दौरान कर्ज़नि जा जबल बणियल आहिनि। करोड़े वालिदेन खे ॿारनि जी शादी लाइ घर गिरवी रखणा पवनि था। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त कायदे आज़म ग़रीब ऐं अमीर जो पाकिस्तान न सोचियो हो। नौजवान नसल खे मौक़िया ॾिना वञनि त पाकिस्तान जी तक़दीर बदिलाए सघनि था। वज़ीर आज़म शागिर्दनि खे पंहिंजे ख़र्च ते चीन मोकिलण जो ऐलान कंदे चयो आहे त 1000 शागिर्दनि खे पढ़ण लाइ चीन मोकिले रहिया आहियूं। चीन सभ खां वधीक तरक़ी कंदड़ मुल्क आहे। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद लेफ्टिनेंट अज़ीज़ महमूद मलिक जे घर पहुची संदसि पोयरनि सां ताज़ियत कई। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद लेफ्टिनेंट अज़ीज़ महमूद मलिक जी ईसाले सवाब ऐं घर भातियुनि जे सबर लाइ दुआ कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी लेफ्टिनेंट अज़ीज़ महमूद मलिक शहीद खे ख़िराज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त मुल्क जे दिफ़ा लाइ अज़ीम क़ुर्बानी ॾियणु फ़ख्र जी ॻाल्हि आहे। सदर चयो त दहशतगर्दी जी पाड़ पटण लाइ पुरज़म आहियूं। पाक फ़ौज जवाननि दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में बेमिसाल क़ुर्बानी ॾिनियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ासि बेंच कारूंझर खे क़ौमी विरसो करार ॾेई कटाई न करण जो हुक्म ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ासि कारूंझर जे कटाई बाबति सिंध हुकूमत जो फ़ैसिलो रद्द कंदे कारूंझर खे क़ौमी विरसो करार ॾेई नोटिफिकेशन अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कारूंझर जे हिसे खारसर जी मैदनियात जो जवाब ॼाणाए कटण खां रोकण बाबति केस जी सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ासि में जस्टिस अदनान करीम मेमुन ऐं जस्टिस अमजद अली बोयो ते ॿधल बरुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान सकाफ़त खाते जो सेक्रेटरी ख़ैर मोहम्मद कलवड़ बि अदालत में पेश थियो। अदालती फ़ैसिले में चयो आहे त कारूंझर जी कटाई बाबति सिंध हुकूमत जो फ़ैसिलो रद्द कजे थो। सिंध हुकूमत खे आख़िरी ऐं हतमी मौक़ो ॾियूं था त कारूंझर खे क़ौमी वरसो करार ॾिए। रिमार्क्स में चयो आहे त सिंध में रुॻो कारूंझर बचियो आहे जंहिंखे अव्हां खपाइण चाहियो था। जेसीं ताईं अदालतूं मौजूदु आहिनि अव्हां कारूंझर खे खपाए नथा सघो। अदालत ॿाहिरां दरख़्वास्त दाख़िल कराईंदड़ वकील शंकर मेंघवाड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अदालत कारूंझर जी कटाई बाबति सिंध हुकूमत जा समूरा फ़ैसिला रद्द करे छॾिया आहिनि। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त सिंध में एयर एम्बुलेंस सर्विस जी शुरूआत कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो विजन हो जेको पूरो थी रहियो आहे। मलीर में एयर एम्बुलेंस जे मुआइदे वारी तकरीब दौरान ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त लोकल काउंसिल सिंध ऐं ASSL एविएशन विच में एयर एम्बुलेंस सर्विस जो मुआइदो थी रहियो आहे, जंहिंखे न रुॻो कराची में पर हैदराबाद सखर लाड़काणो नवाब शाह थर ताईं बि आंदो वेंदो। सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त सहाफ़ी जान मोहम्मद महर ते कातिलाणो हमिलो थियो त उनखे सखर खां कराची मुंतक़िल करणो हो, पर अहिड़ी सहूलियत न हुअण करे संदसि हयाती बची न सघी आहे। उन दौरान ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त सिंध हुकूमत सिहत जी सहूलियतुनि जे हवाले सां इहो हिकु अहम क़दम खणी रही आहे। इन मंसूबे सां इंसानी जानियूं बचाए सघजनि थियूं। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त कराची खां 6 कलाकनि जे मुफ़ासिले ते शहरनि में मौजूद मरीज़नि खे मुंतक़िल करणु वॾो मसइलो हूंदो आहे। उन सिलसिले में एयर एम्बुलेंस सर्विस शुरू कई थी वञे। ग़िज़ाई खोट जो शिकार ॿारनि लाइ अमेरिकी इमदाद पाकिस्तान हवाले कई वई। कराची पोर्ट कासिम ते ग़िज़ाई खोट जो शिकार ॿारनि लाइ अमेरिकी इमदाद पाकिस्तान हवाले करण वारी तक़रीब मुनक़िद कई वई। अमेरिकी कौंसल जनरल जे तर्जुमान जो चवणु आहे त तक़रीब में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, अमेरिकी सफ़ीर डॉलन ब्लूम, डॉक्टर अज़रा फज़ल पेचूहो, यूनिसेफ जे कंट्री डायरेक्टर अब्दुल्ला फाज़िल सूद ॿियनि आला उहिदेदारनि शिरकत कई।
अमेरिकी कौंसल जनरल जे तर्जुमान मूजिब ग़िज़ाई खोट जो शिकार ॿारनि लाइ ख़ुराक यूनिसेफ जे हवाले कई वई आहे। तर्जुमान जो चवणु आहे त अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम इमदाद यूनिसेफ पाकिस्तान जे सरबराह अब्दुल्ला फाज़िल हवाले कई। कौंसल जनरल जे तर्जुमान मूजिब 486 मैट्रिक टन इमदाद 29,000 खां वधीक ॿारनि लाइ अहमियत जोगी आहे। तर्जुमान जो चवणु आहे त जान बचाईंदड़ न्यूट्रिशन एड सिंध बलूचिस्तान में तक़सीम थींदी। उन मौक़े ते अमेरिकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जो चवणु हो त तक़रीब में शिरकत संदसि लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। संदसि चवणु हो त अमेरिकी हुकूमत तरफ़ां ही इमदाद तक़सीम करे रहियो आहियां। अमेरिकी सफ़ीर जो वधीक चवणु हो त ही इमदाद सिंध ऐं बलूचिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि लाइ आहे। ॿिए पासे बहादुर पाकिस्तानी जबल चाढ़ू मुराद सिद्ध पारां रेस्क्यू ऑपरेशन दौरान फौत थी वियो आहे। तफ़सील है रिपोर्ट में। फांसी लगाए ॿियनि जूं ज़िंदगियूं बचाईंदड़ बहादुर पाकिस्तानी जबल चाड़ू मुराद सद पारां ख़ुदि रेस्क्यू ऑपरेशन दौरान फौत थी वियो। ब्रॉड पीक ते मुहिम जोई दौरान मथे ते पत्थर लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थियल पाकिस्तानी जबल चाड़ू मुराद सद पारां ज़ख़्मनि जी सटनि सहंदे दम ॾेई छॾियो। ब्रॉड पीक रेस्क्यू टीम मुराद सद पारां जी फौत थियण जी तस्दीक़ करे छॾी आहे। मुराद सद पारां जो मढ़ जापानी कैंप पहुचाए वियो आहे। वाज़े रहे त मुराद सद पारां छंछरु ॾियारे मथे में पत्थर लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो। मुराद सद पारां जो लाश अॼु बेस कैंप पहुचायो वेंदो। मुराद सद पारां गुज़िरियल हफ़्ते केटूअ जी चोटीअ तां हिकु जबल चाड़ूअ जो लाश बि हेठि लाथो हो। हू केटूअ जी सफ़ाई मुहिम जी अॻुवाणी करे रहियो हो। मुराद सद पारां केटू समेत 4 पहाड़ सर कया हुआ। नून लीग अखबार सैयद शाह मोहम्मद शाह जो चवणु हुयो त PTI बानी मुल्क जो बेड़ो गर्क करे छॾियो आहे, जंहिं करे अॼु मुल्क महांगाई में ॿुॾी वियो आहे। खैबर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह मोहम्मद शाह जो चवणु हो त मियां नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म बणिजण बाद मुल्क जी तरक्की लाइ कम कया। सिंध में ॾोहारियुनि ख़िलाफ़ क़दम खणी अमुन बहाल करायो आहे। हुन चयो त परवेज़ मुशर्रफ जहाज़ हाईजैक करण जो केस ठाहे मुल्क में मार्शल लॉ लॻाई मियां नवाज़ शरीफ़ जी चूंडियल हुकूमत ख़त्म करे खेसि 25 साल सज़ा ॾियारी। नून लीग अखबार जो चवणु हो त PTI बानी मुल्क जो बेड़ो गर्क करे छॾियो आहे, जंहिं करे अॼु मुल्क महांगाई जे वर चढ़ी वियो। छाछड़े वासी नौजवान कराची में गाड़ी जे टक्कर में फौत थी वियो। वारसनि पारां नौजवान खे क़त्ल करण जो इल्ज़ाम लॻायो वियो। दाहिली जे ॻोठ में 25 वरियनि जो सद्दाम पुट मोहम्मद रमज़ान कराची में हादसे में फौत थी वियो। इतला बाद नौजवान जे वारसनि बहरिया टाउन पहुची संदसि लाश वसूल कयो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। मीरपुर माथेले वासी खे बाज़ियाब कराइण लाइ वेंदड़ पुलिस जी मोबाइल कल्टी थियण सबबि मुखवी जो पुट फौत ऐं 5 अहलकार ज़ख़्मी थी पिया। वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुखवी सोराब खटियाण खे बाज़ियाब कराइण लाइ मुज़फ़रगढ़ पींदड़ पुलिस मोबाइल रहीम यार खान वेझो हादसे जो शिकार थी वई। नतीजे में मुखवी जो पुट सईद खटियाण फौत ऐं 5 अहलकार ज़ख़्मी थी पिया। फौत थियल नौजवान जे वारसनि पारां SSP ऑफिस आॾो धरणो हणी नारेबाज़ी कई वई। वारसनि जो चवणु हुयो त हिकु हफ़्तो अॻु पीरसन सोराब खटियाण अगवा थी वियो हो। धाड़ियलनि संदसि बाज़ियाबी लाइ 25 लख रुपया भत्तो घुरियो हो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुलिस मुखवी खे बाज़ियाब कराइण लाइ संदसि पुट सईद खटियाण खे साण वठी वई हुई, जेको हादसे में फौत थी वियो हो। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त SHO ॼाणी वाणी मुखवी जे पुट खे बि पुलिस मोबाइल में मोकिलियो आहे। इन्हनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी SHO क़ाबिल भइयो मथां केस दाख़िल करे इंसाफ़ फराहम कयो वञे। रणा मोहम्मद खान में पुलिस पारां माल जे वापारी ते मुबैना तशद्दुद ख़िलाफ़ वापारियुनि ऐं शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वापारी सजाद अली कुरैशी ते मुबैना तशद्दुद ख़िलाफ़ शहरनि ऐं वापारियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त मालपड़ी खां ख़ासपुरा ॾांहुं वेंदड़ माल जे वापारी सजाद अली कुरैशी खे पुलिस एहलकारनि चौकी वटि रोके मथसि तशद्दुद करण बाद 10,000 रुपया फुर कया। उन्हनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी वापारियुनि मथां तशद्दुद कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी दायरो वधायो वेंदो। में सेप्को अमले जी मुबैना नाजाइज़नि ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल कई वई। शहरनि पारां अली नवाज़ सियाल, रब नवाज़ मंगी, जमील शेख, सलमान चूमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में इंडस हाईवे रोड ते धरड़ो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त सेप्को रतो देरो जो अमलो हथरादू फॉल्ट ॾेखारे कुझु ॾींहंनि खां शहर जी बिजली बंदि करे छॾी आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त एहतजाज करण ते बिजली बहाल करण बदिरां सेप्को अमलदारनि शहरनि मथां कूड़ो केस दाख़िल करायो आहे। मेहर में नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जसकाड़ी बिरादरी जे माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
नौजवान कदीर जसकानी के कातलन की गिरफ्तारी खिलाफ जसकानी बरादरी पारा वजीर जसकानी अकबर जसकानी शाहनवाज जसकानी लियाकत चमन माशूक जसकानी बेन जी अगवानी में प्रेस क्लब आरो एहतजाजी मुजाहिरो कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हुयो त 20 ॾींहं अॻु जवाबदारनि संदन नौजवान कदीर जसकानी खे बेगुनाह क़तल कयो हो। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त केस में मुलविस समूरा जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि, पर ए सेक्शन थाणे जो SHO एहतशाम जमाली जवाबदारनि खां रिश्वत वठी खेनि गिरफ़्तार न पियो करे। हिन नाला इख्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी नौजवान कदीर जसकानी जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। सिंधु दरिया में पाणी वहिकरनि में वाध थियण सबबि कच्छे वारो इलाइक़ो पाणी में बुॾी वियो। पिरियालो जे कच्छो मुकमल तौर ते बुॾी वियो आहे। सिंधु दरिया में आयल नंढी बोट सबबि बोट जो पाणी पिरियालो जे अलरा जागीर बचाबनि सां टकराइजी वियो आहे। सिंधु दरिया में पाणी वहिकरनि में वाध सबबि ॻोठ जतोई, ॻोठ तीरा, ॻोठ जाफरी समेत 50 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। रिपड़ी वेझो दरिया में पाणी वहिकरनि में वाध कच्चे वारे इलाइक़े में फसल ऐं घर पाणी हेठि अची विया। ॻोठ सादिक कल्होड़ो, गुलू सियाल, शफ़ी, मोहम्मद शहाणी, मोहम्मद लाड़क समेत कच्छ जे हेठाइन वारा इलाइक़ा पाणी हेठि अची वञण सबबि सवे एकड़नि ते बीठल फसल सब्जियूं ऐं बाग ॿुॾी विया। कच्छ में पाणी अचण सबबि हज़ारे ॻोठाणनि जो शहरनि सां पिणु ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया वाहुर नाहे कई, जंहिं करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण करण में ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। अवां खे ॿुधाईंदा हलूं, गॾियल अरब इमारतुनि में बि पाकिस्तान जी आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हाइण जूं तयारियूं उरूज ते पहुची वियूं आहे। रिपोर्ट करे रहियो आहे इसाफ़ सुमरो। अरब इमारत जी रियासतुनि में पाकिस्तान जी 77वीं सालगिरह जूं तक़रीबूं जारी। शारजा सोशल सेंटर में पाकिस्तान जे आज़ादी जे हवाले सां हिकु रंगारंग प्रोग्राम कोठायो वियो। सोशल सेंटर शारजा में थींदड़ प्रोग्राम में हर सूबे जे माण्हुनि भरपूर शिरकत करे पंहिंजी सकाफ़त खे फ़रोग़ ॾिनो। आज़ादी जी तक़रीब क़ौमी तराने सां शुरू कई वई ऐं पाकिस्तानी स्कूलनि पारां आयल शागिर्दनि मिली नगमनि ते टेबला पेश कया। शारजा सोशल सेंटर जे सदर पारां पाकिस्तान लाइ गोल्ड मेडल खटींदड़ अरशद नदीम लाइ पाकिस्तानी 10 लाख रुपया ॾियण जो ऐलान कयो ऐं संदन जो शुक्रिया अदा कयो। सर, मैं आज अपनी तरफ से और अपने सेंटर के डायरेक्टर्स की तरफ से दुनिया में जहाँ भी पाकिस्तानी बस रहे हैं सबको दिली मुबारकबाद पेश करना चाहूँगा और साथ ही साथ मैं मुबारकबाद पेश करना चाहूँगा पाकिस्तानी कौम को भी और स्पेशली अपने हीरो को अरशद नदीम को, जिसने हमारा सर जो है वो फख्र से बुलंद किए। यहाँ इतने सारे पाकिस्तानियों को एक साथ देख के दिल बिल्कुल जो है ना, बिल्कुल पाकिस्तान को हम मिस नहीं कर रहे हैं। यहाँ पे तमाम पाकिस्तानी खाने, पाकिस्तानी टैबलोज, पाकिस्तानी ड्रेसेस सब यहाँ पर माशाल्लाह से हमें खूब देखने को मिल रहा है और हम बहुत खुश हैं, माशाल्लाह से बहुत खुश हैं। आज हमारे लिए बहुत अजीम दिन है। मैं अपनी आवाम को सबसे पहले यही मैसेज देना चाहूंगी कि हमें यूनिटी की जरूरत है, हमें एक होने की जरूरत है। हम दुनिया में किसी भी मुल्क में कहीं भी बैठे, किसी भी शोबे में अपने शोबे को छोटा नहीं समझे, अपने मुल्क के लिए वहां रहकर एक मुस्बत जो है वो अक्कासी करें कि हम पाकिस्तानी, हमारी जो अपब्रिंगिंग है, हमारी माओ ने जो की है और हमारे जो मुल्क में हमें कानून सिखाए गए हैं वो हम यहाँ पर भी इम्प्लीमेंट कर सकते हैं और हम डेफिनेटली एक अच्छा मुस्बत पाकिस्तान का चेहरा बनकर बाकी ममालिक में भी पाकिस्तान का नाम रोशन कर सकते हैं। तक़रीब में पाकिस्तान जी आज़ादी वारे ॾिहाड़े जे हवाले सां केक पिणु कटियो वियो। पाकिस्तानी कम्युनिटी शारजा पारां स्टॉल पिणु लॻाया विया। इसाक सुमरो, आवाज़ TV, शारजा। ख़बरुनि जो वक़्तु पंहिंजे पुॼाणे ते पहुतो। वधीक अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaztv.tv।